बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं सलाउद्दीन नवाने सीरिया सिंधी थाट बेसिक मैथमेटिक्स कोर्स जी बैच नंबर 3 असां अनाउंस करे चुका आहियूं। इंशाल्लाह 1 जून खां क्लासेस जो आगाज़ कयो वेंदो। फीस इंतहाई मुनासिब रखी वई आहे, 250 जेका कंप्लीट कोर्स जी हूंदी। ही मुकम्मल कोर्स 72 क्लासनि ते मुश्तमिल आहे, जेका आउटलाइन तव्हांजे साम्हूं आहे। ऐं असां ऑलरेडी इन जा पोस्टर्स भी शेयर करे चुका आहियूं त इहे टॉपिक्स हिन में कवर कराया वेंदा। हिन कोर्स जी हैरान कंदड़ ॻाल्हि इहा आहे त असांजा जेके बि 500 खां वधीक जेके पार्टिसिपेंट्स बैच 1 में बैच 2 में जॉइन करे चुका आहिनि कोर्स खे, उन्हनि जो हैरत अंगेज़ रिस्पॉन्स रहियो आहे। ओवरऑल कोर्स जे हवाले खां काफ़ी नंढड़ियूं ॿार वालदेन जा असांखे रिस्पॉन्स आयो त असांजे ॿारनि जो काफ़ी रिज़ल्ट पंहिंजी जेको आहे प्रोग्रेस मैथ में काफ़ी बहितर थी आहे। कुझु नंढड़ियुनि त इहे मैसेजिस बि कया त असांजी स्कॉलरशिप जी टेस्ट हुई, अलहमदिल्ला उन में असांखे ही टॉपिक्स ॾाढो मुआविन साबित थिया। सो यकीनन ही जून जो लाइ ही असांजे ॿारनि जे लाइ असांजे काफ़ी नौजवान जेके दोस्त या नंढड़ियूं असांजो जेके प्राइवेट स्कूल में पढ़ाईंदियूं आहिनि उन्हनि जे लाइ हिकिड़ो फ्री टाइम हूंदो आहे। इनखे तव्हां यूटिलाइज़ कयो। इनशाला ही तव्हांजे लाइफ में हिकिड़ो वॾो वैल्यू एड थियण वारो आहे। कंहिं ॾाहे जा लफ़्ज़ आहिनि त तव्हां पंहिंजो पाण खे महांगो बणाइणु चाहियो था त पंहिंजी लाइफ में पंहिंजी लर्निंग्स में वैल्यू एड कयो, जीअं तव्हांजो क़द मथे थी सघे इल्मी दुनिया में। यकीनन ही जून जुलाई जो दौरानियो तव्हांजे लाइ हिकु बहितरीन इन्वेस्टमेंट हूंदो। हिकु मिनिमम फीस ते हाई क्वालिटी जा क्लासिस हूंदा, ज़बरदस्त सिंधी आसान ज़बान में हिकु हिकु कॉन्सेप्ट एंड ट्रिक्स ते असां ॻाल्हायो आहे। उम्मीद आहे त ही क्लास ही माहौल तव्हांजे लाइ का नई शइ ज़रूरु आणींदो जून जुलाई में। ही कोर्स जेके नौजवान टीचिंग कनि था, जॉब जी प्रिपरेशन कनि था, स्कॉलरशिप जी टेस्टिंग जी तैयारी कनि था ऐं मैथ उन्हनि जे लाइ मसइलो बणियल आहे, मैथ में हू वीक आहिनि या असुलो हिकिड़ो मैथ जे हवाले हिकिड़ो ख़ौफ़ ऐं बैरियर आहे, इंशाल्लाह उहो हिननि जे अंदरि ख़तमु थियण वारो आहे। उन्हनि जो मां ज़रूरु रिकमेंड कंदुमि उन नौजवान नंढड़ियुनि खे, स्पेशली जेके स्टूडेंट्स फ्री थिया आहिनि हाणे जून जुलाई में मोकलनि थिया आहिनि। ही व्हाट्सएप जे ज़रिए तव्हां कोर्स सुम्हाणियो वेंदो, तव्हां उन तां भरपूर उन मां फ़ाइदो हासिल करे सघो था। इंशाल्लाह उम्मीद आहे त ही कोर्स तव्हांजे ज़िंदगी में तव्हांजी लर्निंग्स में काफ़ी सारा वैल्यूज़ एड करण वारो आहे। सो स्क्रीन ते ॾिनल नंबर ते व्हाट्सएप जे ज़रिए एडमिन सां राब्तो कंदव। फीस जो रजिस्ट्रेशन जो स्ट्रक्चर तव्हां ॾे मोकिलियो वेंदो ऐं जेके वधीक सवाल हूंदा उन्हनि जा जवाब बि तव्हांखे ॾिना वेंदा। इंशाल्लाह जल्द मुलाक़ात थींदी 1 जून ते पहिरें क्लास सां गॾु। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।